सॼी सिंध जियां बॉर्डर में भी सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़नि ऐं सिंध में पाणीअ जी शदीद खोट ख़िलाफ़ बॉर्डर में जमियत उलमा इस्लाम पारां एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त पानी जी गलत वर्ष के खिलाफ अॼोको ही एहतिजाज आहे। सिंध जूं ज़मीनूं गैरनि जे हवाले कयूं वियूं आहिनि। सिंध जूं ज़मीनूं भुगड़नि जी मुठ ते उन्हनि खे खपाए करे ॾिनियूं वियूं आहिनि। असां अॼु मुतालबो करे रहिया आहियूं त सिंध जी ज़मीन ते इहा नाजाइज़ वलार पोइ उहा बहरिया टाउन जी सूरत में हुजे, ज़ुल्फ़कार आबाद जी सूरत में हुजे, DH जी सूरत में हुजे, असां इन तमामु नाजाइज़ वार जे ख़िलाफ़ आहियूं ऐं मुज़म्मत करे रहिया आहियूं। पूरे सिंध जे नंढे वॾे शहर में इन्हनि ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ त असां मैदान ते आया आहियूं। असां हुकूमत वक़्त खां ही घुर कयूं था पिया ऐं त इहे मुकमिल तरह सां जेके असांजे सिंध सां नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि इहे बंदि थी वञनि। पहिरियां सिंध टीवीअ खे जस हुजे जंहिं कराची खां वठी हिन बॉर्डर ताईं असांजे हिन एहतिजाजनि खे कवर कयो आहे। एहतिजाज में इहो घुर था कयूं त सिंध खे हिसे जो पाणी ॾियो। बहरिया टाउन, DH, ज़ुल्फ़कार आबाद को बि सिंध दुश्मन मनसूबो असांखे क़बूल न आहे। सिंध वासी पानी जे लाइ तड़पे थो। ये बहरिया टाउन जी तरक्की जे नाले ते जेके मुंहिंजे ग़रीब माण्हू वारनि जी जेके तज़लील कई वई आहे, इन जुगा ड्राया विया आहिनि। असां हिन जे ख़िलाफ़ पूरा सख़्तु मज़म्मत कयूं था। उन मुज़ाहिरे में उन्होंने घुर कई आहे त हिकु त सिंध खे जेको आहे पाणी जी खोट शदीद कई वई आहे। ॿियो जेको बहरिया टाउन में कब्ज़ा करे ऐं क़ौमी कारकुननि मथां केस दाख़िल कया विया आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ हिननि जेको आहे हुकूमत सिंध खां घुर कई आहे त इन्हनि जेको आहे कूड़नि केसनि खे ख़तमु करे असां सिंध वासियुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन सरताज जे सां गॾु जावेद मंजूणे जो सिंध टीवी न्यूज़ बॉर्डर।